सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। वो जी के साईं भी कोई शख्स है उनकी ज़बान ज़ख़म फट एतिरा हुआ जेको इलाज करे वरी वरी भाॼी पवनि वरी वरी टुटी पवनि। फिर साईं ने आसीस करो साईं वरी साईं को पुछो कि मूंखे थिए छो थो। तॾहिं साईं ने चयुसि शायदि तुंहिंजी सोच ऐं ॻाल्हाइणु चङो न आहे इन करे जेको ॾाढो सभिनि खे दुखी कंदो आहे तकलीफ़ ॾींदो आहे। थोरे पखी हुजनि पशु हुजनि जेको बि कंहिंजा कम खे थींदो आहे कंहिंखे पाण खे थींदो आहे कंहिंखे ॾुखियो कंदो आहे कंहिंखे पिंजर में बंदि कंदो आहे कंहिं माण्हू सां चङो न हलंदो आहे सभु किस कंदो तुंहिंजो जेतिरो अंदरि हलंदो आहे जेतिरी ज़बान हलंदी आहे ओतिरो सभिनि खे ॾुखियो कंदो इन करे जे तूं ॿियनि खे कटींदो पिया इन करे तूं पाण कटिबो पिया। हाणे जेको तूं कयो आहे उनखे मोच मिलणु शुरू थी वई आहे। सही जेको कयो कयो हाणे मां छा कयां त साईं हाणे पंहिंजे वरी तूं माण्हू ज़बान खे चङो कर अमलनि खे चङो कर मन सां रोज़ नेम ध्यानु कर ऐं मालिक को मां बि वरी जन जन सां कई थी अंदरि में चयो यार सॉरी मूंखे जेको बि थियो उहो ग़लति थियो मूंखे माफ़ु करे ऐं जेको तूं हुनखे ज़बान सां ग़लति ॻाल्हायो हाणे तूं प्यार सां ॻाल्हाइणु शुरू कर बहितर थियणु शुरू कर उनसां तूं वेझो अचणु शुरू थी वियो ऐं काया सां जन खे बि सतायो थी पखियुनि खे पशुनि खे इंसानियत सां नहीं खे बि उनखे दाव ॾे उन सां चङो हाल उन सां जेको बि चयो जेको मूंखे थियो मूंखे माफ़ु कयो हाणे मूंखे बहितर थिया उन सां एतिरो प्यार कर या सभु चङा हले जेके इंसान खे ॾुखायो थी उन सां तूं मोहबत करणु शुरू करे छॾ ऐं जीअं उन रोज़ में ध्यानु कंदे जेके साईं जो जाप कंदे ऐं जीअं जे हिसाब जे लाइ बहितर सोचो ऐं हिसाब सां बहितर वर्ताव कयो तो ॾिसंदे रहंदे बि सभु बीमारी ख़तमु थियणु थी वई ख़ुशी खे पाइणु लॻो बहितर थियणु लॻो सभु कुझु बहितर बि थियणु लॻो ऐं आहिस्ते आहिस्ते बीमारियुनि खां ख़तमु थी वियो आहे थी वियो। तंहिंजे करे असां पंहिंजे वचन सां मन सां काया सां असांखे लॻंदो कोन्हे असां कुझु कयोसीं पर जॾहिं मोटी करे मिलंदो आहे उहो केतिरो लॻंदो आमतौर ते असांखे थप बि हणंदा आहियूं कोन्हे लॻंदो कंहिंखे केतिरो नुक़सानु बि ॾियूं असांखे पतो न पवंदो आहे लेकिन पाण खे थोरी छॾो चूनी लॻंदी आहे उहा कीअं लॻंदी थोरो पंहिंजो हथु लॻंदो आहे उहो केतिरो लॻंदो कॾहिं कॾहिं सिर्फ़ु तव्हांखे कंहिंजो हथु लॻंदो आहे तॾहिं बि अॻु बगोला थी वेंदो कुझु लॻंदो पए न पर जेकॾहिं असां थोरो पंहिंजो पाण खे चङो कंदा आहियूं बाक़ी केतिरनि दुखनि बीमारियुनि तकलीफ़ुनि खां असां ख़तमु थी वेंदा असांजो सभु ख़तमु थी वेंदो पर थोरो चङो कंदा सभु सुख असांखे चौधारी फिरंदा रहंदा थोरो सो मन सां चङो सोचूं पोइ मालिक जो रहमतूं चौधारी असांखे कोई फिरणु शुरू थी वेंदियूं ध्यानु शुरू थी कयूं रोज़ किचिरो कढंदा वञूं मालिक जी रहमत खे गॾु कंदा वञूं छो सॼी सोच चङी हूंदी चौधारी जेके आहिनि मालिक जूं रहमतूं फिरणु शुरू थी वेंदियूं जहिड़ो सोचींदासीं ओड़ो मिलंदो कंहिं ॿिए लाइ सोचींदासीं त ॿियो सां चङाई थिए न थिए असां सां ज़रूरु थींदी पर ग़लति सोचींदासीं ॿिए सां ग़लति थिए न थिए पाण सां ज़रूरु थींदो तंहिंजे करे अहिड़ो कमु करूं छो ऐं ज़बान सां बि जे थोरो चङो ॻाल्हाईंदासीं इज़त शान मान हर जॻह ते वेहण हर जॻह बाक़ी सभु कुझु बहितर थियणु पवंदो जेको चङो ॻाल्हाईंदासीं मालिक जी रहमत मिलणु शुरू थी वेंदी उनजी आसीस मिलणु शुरू थी वेंदी असां चङी तरह वधाए चङाई तरफ़ वधणु शुरू कंदासीं जेकॾहिं ग़लति ॻाल्हाईंदासीं कंदासीं बि ग़लति ॻाल्हाईंदासीं बि ग़लति ऐं आहिस्ते आहिस्ते मालिक बि परे थो जेको नेगेटिव थी ग़लति सोचे सोचे दिमाग़ खोपड़ी हली चङी सभु कुझु वारी थी वेंदी मालिक खे ई परे थी वेंदासीं ऐं कर्म सां जेतिरो चङो कंदासीं ओतिरो सिहत हेल्थ जीवन सभु कुझु बहितर थींदी कंहिंखे ॾुखाईंदासीं पंहिंजे गले में पइजी वेंदी तंहिंजे करे असां ॿिए खे ॾिसूं ॿियो छा थो करे असां पाण कीअं असां छा था